नालो सिंधु, दी बशीर अहमद नांगराज, दीनपुर मोहल्ला, कंडियारो। जीअं त मूंते माइटनि जो दबाव हुयो, वॾी एज वारे सां शादी पिया कराई वञे, मां पंहिंजी रज़ामंदी सां ज़फर वलद मंज़ूर क़ोरेजे जे पुट सां निकाह पंहिंजी रज़ामंदी सां कयो आहे। जीअं त मुंहिंजे साहुरनि ऐं मुंहिंजे मुड़ुस खे धमकियूं पिया ॾिनियूं वञनि, मुंहिंजा जेके अबू अमीन, जीअं त मुंहिंजा अबू अमी ऐं मिट माइट मुंहिंजे मुड़ुस ऐं मुंहिंजे साहुरनि खे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि जा नाला ही आहिनि: अज़ीज़ुल्लाह, हबीबुल्लाह, अहमद खान, इब्राहिम, अब्दुल नज़ीर, मोहसिन, मोहम्मद छत्तल, अब्दुल लतीफ़, इब्राहिम, निजात, तुजार, उबैदुल्लाह। मुंहिंजे मुड़ुस खे ऐं मुंहिंजे साहुरनि खे इहे अञा कंडियारे जा वॾा माण्हू बि धमकियूं ॾेई चुका आहिनि। जीअं त मां अपील पई कयां कंडियारे जे DSP खे ऐं नौशहरो फिरोज़ जे SSP खे त असांखे तहफुज़ जल्द मां जल्द ॾिनो वञे ऐं असांजी हीअ दरख़्वास्त जल्द में जल्द मंज़ूर कई वञे। जेके बि मुंहिंजे साहुरनि ते ऐं मुंहिंजे मुड़ुस ते कूड़ा केस पिया था हलनि, उहे बि मां अपील थी कयां त रद्द पूरा कया वञनि। मां पंहिंजी रज़ामंदी सां शादी करे चुकी आहियां।